दोस्तों अस्सलामु अलैकुम। दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे पंहिंजे घर जा राज़ कीअं लिकाइजनि। मतिलबु घर में नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। इन जो मतिलबु इहो न हूंदो आहे त असां उहे सभु ॻाल्हियूं वञी कंहिं दोस्त या कंहिं कचहरी में ज़िक्र कयूं। दोस्तों हिकु बादशाह हुयो जेको हिकिड़ी सुबुह पंहिंजे महल जी छत मथां नज़ारा करे रहियो हो। अचानक हिन जी नज़र कंहिं घर वटि पई। उन घर में हिकु निहायत ख़ूबसूरत औरत कपिड़ा सिकाए पई। बादशाह पंहिंजे ग़ुलाम खे सॾु कयो ऐं पुछा कयईं, ही घर कांजो आहे? ग़ुलाम चयईं, साईं ही घर तव्हांजे नौकर फिरोज़ ख़ान जो आहे। बादशाह सलामत जीअं अची महल में वेठो फिरोज़ ख़ान खे सॾु कयईं। फिरोज़ ख़ान हाज़ुर थियो। फिरोज़ ख़ान खे हुकुम कयईं त ही ख़त वठि, ही फ़िलां बादशाह खे ॾेई अच ऐं वापसी अचण महिल उन खां जवाब ज़रूरु वठी ईंजांइ। फिरोज़ ख़ान हुकुम जो पाबंद। हिन अर्ज़ु कयो, जीअं बादशाह सलामत जो हुकुम हुजे। ईअं चई फिरोज़ ख़ान पंहिंजे घर वियो ऐं सफ़र लाइ ज़रूरी सामान गॾु कयईं। सुबुह जो सवेर पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थी वियो। जॾहिं बादशाह खे ख़बर पई त फिरोज़ ख़ान पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थी वियो आहे, बादशाह हिन जे घर वियो। दरवाज़ो खड़कायईं। अंदरों औरत आवाज़ ॾिनो त केरु आहे? जवाब आयो, मां बादशाह सलामत तव्हांजे मुड़ुस जो आका। औरत जल्दी दरवाज़ो खोलियो ऐं बादशाह सलामत वञी करे खट ते वेही रहियो। औरत बादशाह सलामत खे चयो त बादशाह सलामत तव्हां कीअं आया आहियो? बादशाह सलामत चयो त मां तव्हांजो महिमान थी आयो आहियां। औरत निहायत समझदार हुई। हिन चयो, बादशाह सलामत तव्हांजे अचण में मूंखे कोई ख़ैर नज़र न पई अचे। बादशाह सलामत कावड़ मां चयो त मां तुंहिंजे मुड़ुस जो आका आहियां। मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे मुड़ुस जा आका आहियो। बादशाह सलामत सियाणा चवंदा आहिनि, शींहं केॾो बि बुखियो छो न हुजे मगर मुअल जानवर न खाईंदो आहे। बादशाह सलामत तव्हां उन प्याले में पाणी पीअण आया आहियो जंहिं प्याले में तव्हां जा कुता पाणी पीअंदा आहिनि। बादशाह सलामत खे गैरत जो जज़्बो अची वियो। हू जल्दी में घर खां निकिरी वियो। फिरोज़ ख़ान जॾहिं अधु रस्ते ते पहुतो त हिन खे यादि आयो जेको बादशाह सलामत ख़त ॾिनो हो उहो मां घर विसारे आयो आहियां। फिरोज़ ख़ान जल्दी में पंहिंजे घोड़े खे मोटायो, तेज़ी सां घर तरफ़ वियो। घर पहुतो छा ॾिसे त बादशाह सलामत जी मुंडी पई आहे। फिरोज़ ख़ान सॼो किसो सम्झी वियो। हिननि जल्दी में ख़त खयो ऐं पंहिंजी मंज़िल ॾांहुं हलियो वियो। जॾहिं बादशाह सलामत जो ख़त खणी उन ख़त जो जवाबु वठी अची बादशाह सलामत खे ॾिनई त बादशाह सलामत हिन खे 100 अशरफियूं बतौर इनाम ॾिनियूं। फिरोज़ ख़ान 100 अशरफियूं खणी बाज़ार वियो। उतां पंहिंजी घरवारी लाइ सुठा कपिड़ा वरिताईं, ज़ेवर वरिताईं ऐं पंहिंजे ससु सहुरे लाइ कुझु तोहफ़ा वरिताईं। जॾहिं ही सामान खणी घर पहुतो, घरवारी खे चयईं, ही कपिड़ा ऐं ज़ेवर पाए त तुंहिंजे पीउ मां वटि घुमण हलूं था। घरवारी चयो, ख़ैर त आहे? हिन चयो, सभु ख़ैर आहे। मां बादशाह सलामत जो कमु निहायत सुठे तरीक़े सां कयो। बादशाह सलामत
मूंखे 100 अशरफियूं बतौर इनाम ॾिनियूं आहिनि। ही सॼो सामान उन्हनि पैसनि जो वठी आयो आहियां। घरवारी ख़ुशी ख़ुशी तयारु। फिरोज़ ख़ान जॾहिं पंहिंजी घरवारी सां गॾु पंहिंजे सहुरनि वटि पहुतो, उन्हनि खे तोहफ़ा ॾिनाई त हू ॾाढा ख़ुशि थिया। ही पंहिंजी घरवारी खे उते छॾे ही पंहिंजे घर मोटी आयो। 1 महीनो गुज़रण बावजूद ही पंहिंजी घरवारी खे वठी न आयो। 2 महीने में हिन जो सालो अची हिन जे घर पहुतो। फिरोज़ ख़ान खे चयाईं, तूं असां जी भेण खां छा ते नाराज़ आहीं? ॿी सूरत में मां तोखे काज़ी जी अदालत में पेश कंदुसि। फिरोज़ ख़ान वराणियो, मूं ते को बि अहिड़ो हक़ तव्हांजी भेण जो न आहे जेको मां अदा न कयो हुजे। तूं भली मूंखे काज़ी वटि पेश कर। ही 2 ॼणा काज़ीअल वक़्त वटि विया। उते बादशाह सलामत बि मौजूद हुयो। दरबार में पेश थिया ऐं अर्ज़ु कयाऊं, साईं असां मसइलो खणी आया आहियूं। काज़ीअल वक़्त चयो, ॿुधायो मसइलो छा आहे? फिरोज़ ख़ान जे साले चयो, साईं असां हिन शख़्स खे हिकु बाग़ ॾिनो हो जेको मेवेदार वणनि सां भरियल हो। मिठे पाणी जा खूह हुयसि, सर सब्ज़ शादाब हो। ही शख़्स असांजे बाग़ खे उजाड़े छॾियो आहे, वण वढे छॾिया अथई, खूह ख़राब करे बंदि कराए छॾियो अथई, फल खाई छॾिया अथई। काज़ी साहब फिरोज़ ख़ान ॾे ॾिसी चयो त तूं कुझु चवणु पसंदि कंदें? फिरोज़ ख़ान अर्ज़ु कयो त काज़ी साहब हिननि मूंखे जेको बाग़ ॾिनो हो हिननि खे वधीक हालत में वापसि ॾिनो आहे। काज़ी साहब फिरोज़ ख़ान जे साले ॾे निहारे चयाईं, छा ही ॻाल्हि सच आहे? फिरोज़ ख़ान जे साले अर्ज़ु कयो, साईं इन जी ॻाल्हि त सच आहे, मगर हिन खां उहा पुछा कई वञे त असांखे बाग़ छो मोटाए ॾिनई? फिरोज़ ख़ान अर्ज़ु कयो त हिकु ॾींहुं मां बाग़ में आयुसि त मां पंहिंजे बाग़ में शींहं जे पेरनि जा निशान ॾिठा। मां शींहं जो एहतराम कंदे पंहिंजे बाग़ में वञणु बंदि कयुमि, मतां शींहं मूंखे खाई वञे। बादशाह सलामत जेको अॻे ई वेठल हुयो, उनखे दिलि में धक लॻी वियो। बादशाह सलामत फिरोज़ ख़ान खे चयो, वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। शींहं तुंहिंजे बाग़ में आयो हो, न त कोई नुक़सान कयाई, न ई वरी कोई फल खाधाई। अहिड़ो मज़बूत दीवारनि वारो बाग़ मां अॻु में कोन ॾिठो। शींहं मायूस थी मोटी वियो हो। फिरोज़ ख़ान इहा ॻाल्हि ॿुधी काज़ी साहब खे अर्ज़ु कयो, साईं जो बाग़ वापसि वठण लाइ तयारु आहियां। दोस्तो ॾिसो ही कहिड़े सियाणप सां ॻाल्हि काज़ी जे अॻियां पेश कयाई, मसइले जो हल बि कढियाऊं ऐं कंहिंखे ख़बर न पई त इन्हनि जे घर जो कोई मसइलो आहे। गैरतमंद इंसान कॾहिं बि पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं कंहिं दोस्त खे या कंहिं कहचारी में कोन ॿुधाईंदो आहे। दोस्तो अल्लाह ताला असांखे गैरत जे ॻाल्हियुनि जी सम्झ अता फ़रमाए। आमीन।